सिंध हाई कोर्ट 2023 में ॾिनल इश्तिहार तहत 1 खां 15 ग्रेड ताईं कयल भर्तियुनि खे कालअदम करार ॾेई छॾियो। समूरियूं भर्तियूं ज़िले बुनियाद ते करण जो हुकुम। अदालत MQM जी दरख़्वास्त फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो आहे त मुस्तक़बिल में वॉक इन इंटरव्यू जी बुनियाद ते भर्तियूं न कयूं वञनि। सिंध हुकूमत भर्तियुनि बाबति ठाहियल कानून मूजिब नयूं भर्तियूं करे। एक वडी जमात के चूंड अमल मां कढी वोटरन के बुनियादी हक खां महरूम कयो वियो। सुप्रीम कोर्ट जी जस्टिस अतर मिनल्ला जो सुन्नी इत्तेहाद जे मखसूस सीटन इंसाफ खां सिवाय को भी मुआशरो तरक्की नथो करे सके। औरतुनि जी हर शोबे में नुमाइंदगी ज़रूरी आहे। क़ौमी असेंबली में औरतुनि जूं मखसूस सीटूं रखियूं वयूं आहिनि जेकी मुख़्तलिफ़ मुल्कनि में न आहिनि। मुलाज़मत वारनि जायुनि ते आइन औरतुनि जे तहफ़ुज़ जी ज़मानत ॾिए थो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो तक़रीब खे ख़िताब चयाई असेंबली में केतिरनि ई औरतुनि जी कारकर्दगी मर्दनि खां बहितर आहे। औरतूं सिर्फ़ मखसूस सीटुनि ते न पर सीधी रीत चूंड जी अची सघनि थियूं। लाहौर हाई कोर्ट अदलिया में मुदाखलत रोकण लाइ 5 नुकाती SOPs जारी करे छॾी। SOPs में चयो वियो आहे त वज़ीर आज़म ऑफिस हसास इदारनि खे हिदायतूं जारी करे त हू मुस्तक़बिल में अदलिया जे कंहिं बि जज सां राब्तो न कनि। लाहौर हाई कोर्ट जस्टिस शाहिद करीम चयो आहे त ETC जजनि जी सिक्योरिटी बाबति जेकॾहिं के क़दम खणणा आहिनि त उहे लाॻापियल जजनि सां मुशावरत खां सवाइ न खंया वेंदा। 9 मई जे समूरनि केसनि जो फ़ैसिलो तरजीही बुनियादनि ते कयो वेंदो। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त बानी PTI जी आज़ादी सां हुकूमत खे को बि ख़तरो नाहे। हुकूमत ॻाल्हियुनि लाइ तयार आहे पर ॾही मीडिया खे इंटरव्यू ॾींदे बचाव वारे वज़ीर चयो त सियासत में लाहा चाड़ा ईंदा रहंदा आहिनि। उन खे ख़तरो समझण न घुर्जे। खेसि नथो लॻे त बानी PTI वज़ीर आज़म जे ॻाल्हियुनि वारी आछ खे संजीदगीअ सां वठंदो। नए माली साल जी वफ़ाक़ी बजट मंज़ूर थींदे IMF जो वरी डू मोर जो मुतालबो। IMF 10 जुलाई खां अॻु बिजली ऐं गैस जे अघनि में वाध चाहे थो। बिजली महांगी करण लाइ नेपरा जे फ़ैसिले ते हिकदमि अमल कयो वञे। नए माली साल में गैस जा अघ वधाए सब्सिडी कंट्रोल कई वञे। नए कर्ज़ प्रोग्राम लाइ IMF जी अॻुवाट शर्तुनि ते अमल कयो वञे। आलमी मालियाती फंड जो मुतालबो। PTI अॻवान पार्लियामेंट अंदर ऐं ॿाहिरि पंहिंजी ॿोली लहजे ऐं रवैये ते नज़रसानी कनि। PP सेनेटर शेरी रहमान चयो आहे त मुल्क में विरासती नफ़रत जो ॿिज पोखींदड़ जमात अॼुकल्ह पाण बदतरीन रियासत ऐं भञडाह जो शिकार आहिनि। ॿियनि खां इस्तीफ़ा घुरंदड़ अॼु हिक ॿिए खां इस्तीफ़ाऊं घुरी रहिया आहिनि। ॻाढ़ी लकीर पार करण खां बहितर आहे त ज़ाब्ता इख़्लाक़ अंदर रही सियासत कई वञे। सिंध में आशूरे जे मौके ते मोटरसाइकिल जी ॿियल सवारी ते पाबंदी। सूबाई घरू खाते कलम 144 लागू करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन मूजिब महरम में इजाज़त खां सवाइ जुलूस ऐं रैली कढण ते पाबंदी हूंदी। पाबंदी 1 मुहर्रम खां 10 मुहर्रम ताईं जारी रहंदी। 9 ऐं 10 मुहर्रम ते मोटरसाइकिल जी ॿियल सवारी ते पाबंदी हूंदी। खिपरो वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में अगुणो ताल के नाज़िम खुदा बख्श दर्स गार्ड समेत क़त्ल। भिट भाइटी भरिसां खिपरे
सिंध जे घर वज़ीर GDA अॻवान ख़ुदा बख़्श दर्स जे क़त्ल जो नोटिस वरितो। SSP सांगड़ खां वाक़े बाबति रिपोर्ट तलब। वाक़े में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ टीम जोड़ी वञे। समूरनि टेक्निकी वसीलनि ऐं दस्तियाब शाहिदनि तहत कार्रवाई करे जवाबदारनि खे कानून जे पकड़ में आंदो वञे। ज़ियालनि जांच हिदायत। PPMA ने शाज़िया मरी पारां ख़ुदा बख़्श दर्स जे क़त्ल जी मज़म्मत चयाईं। ख़ुदा बख़्श दर्स जो क़त्ल सांगड़ जे अमन खे ख़राब करण जी साज़िश आहे। IG सिंध सांगड़ ज़िले में अमन अमान खे यकीनी बणाए क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। नबी सर्वे जो दर्दनाक वाक़ियो। अणॼातल माण्हुनि डाचीअ खे चारई ॾंगूं कपे मारे छॾियो। हाकड़े ढोरे भरिसां जवाबदार डाची जूं चारई टंगूं वढे फरार थी विया। ज़ख़्मी डाची तड़पी तड़पी मरी वई। डाची मालिक मूजिब संदन कंहिं सां दुश्मनी नाहे। जेकॾहिं कंहिंजे फसल जी भेल थी आहे त डाचीअ खे ढक हवाले कनि हा। बेज़ुबान जानवर सां अहिड़ो ज़ुल्म न कनि हा। T20 वर्ल्ड कप जे फाइनल में भारत जी ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ बैटिंग जारी। 34 जे मजमूई स्कोर ते 3 रांदीगर आउट। भारतीय कप्तान रोहित शर्मा 9, सूर्या कुमार 3 ऐं ऋषभ पंत बग़ैर रन्स ठाहिण जे आउट थी वियो। उन खां अॻु भारतीय कप्तान रोहित शर्मा टॉस खटे बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो। ॿई टीमूं वर्ल्ड कप में नाक़ाबिले शिकस्त रहियूं आहिनि। फाइनल में ॿिन्ही टीमुनि में का बि तब्दीली न कई वई।